अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जे मथे वट मिड़ा त सभु कंहिं सद थिए, सिर ॾिने सट जुड़े ताशक ई अचनि, लिधा ते लभनि मुल मुहागा सुपरी। भलारे बिठदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 28 अप्रैल 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारे। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जे तुंहिंजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। पाण ॼाणो था त बबरलो हाण इनकलाब जी अलामत इन करे बि बणिजी चुको आहे जो सॼी सिंध बबरले में वेठल मुज़ाहिरीन सां गॾु आहे। तोड़ जो सिंध सरकार ताक़त जे ज़ोर ते उन्हनि खे उथारणु चाहे थी, पर उहे सरापा जदोजहद इन करे बणियल आहिनि जो उन्हनि खे ख़बर आहे त धरती सां नींहं कीअं निभाइबो आहे। धरती सां नींहं निभाइण वारनि जा काफ़िला मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु बि सरापा जदोजहद बणियल आहिनि। हीअ धरती खे दान कयल इश्क जो सौदो आहे। दोस्तो, हीअ उहो ई सफ़रु आहे जंहिंमें सिर जी परवाह इन करे बि नाहे कबी जो धरती सभ खां उत्तम हूंदी आहे। ऐं जेके माण्हू धरती सां इश्क कंदा आहिनि उहे ईअं ई जान जा नज़राना ॾींदा आहिनि, ईअं ई पंहिंजे वक़्त जी क़ुर्बानी ॾींदा आहिनि। हूअ सभु कमकार विसारे सरापा जदोजहद थी वेंदा आहिनि ऐं पोइ जेसीं ताईं कामयाबी न मिलंदी आहे तेसीं ताईं आॾो टकर में टर मतां रोह रतियूं थिए वांगुरु वेठल नज़र ईंदा आहिनि। बबरलो हिकु तहरीक अवाम जी बिल्कुलु सिधी सही सोच, शिरकत ऐं वकीलनि जी ज़हनी सलाह जो नतीजो जे उनवान हेठि नामियारो लेखक मंज़ूर थहीम लिखे थो। मूंखे 9 मार्च 2007 वारो उहो ॾींहुं ठीकु तरह यादि आहे जॾहिं हिकु आमिर जनरल मुशरफ चीफ जस्टिस चौधरी इफ़्तिख़ार खे हटाइण खां पोइ उन लाइ नॉन फंक्शनल चीफ जस्टिस जहिड़नि लफ़्ज़नि जो इस्तेमालु कयो हो। उन खां पोइ हिकु आमिर जे अहिड़े फ़ैसिले ख़िलाफ़ु वकीलनि सां गॾु आम माण्हू बि शरीक थी विया हुआ। हर माण्हू उन में शरीक थी वियो हो जेको पोइ अवामी सियासी इज़हार ऐं बयानियो बणिजी वियो हो। असीं समूरा दोस्त बि उन में शरीक रहियासीं, छाकाणि त उन दौर में असांजे तमामु घणनि साथियुनि खे शहीद कयो वियो हो, जंहिंजो हिसाब चुकाइण जो को बि मौक़ियो असां वञाइण न थे चाहियो। दरअसल ही ताक़त जे ॿिनि महवर क़ुवतनि जी लड़ाई हुई। ताक़त जी उहा जोड़जक हमेशह पाकिस्तान जी सियासत ते असरअंदाज़ थींदी रही आहे। उहा तहरीक क़ानून ऐं आइन जी आज़ादी लाइ हली जेका पोइ जटादार न थी सघी, जंहिंजा पोइ नाकारी पासा बि ज़ाहिर थिया, छाकाणि त उन तहरीक जे नतीजे में उन मां जेका उमेद हुई त सियासी ऐं इंतिज़ामी तौर के रिफॉर्म्स या इस्तिलाहात थियनि उहे न थी सघिया। पर उनजो फ़ाइदो इहो थियो जो समाज खे सियासी तहरुक मिलियो। मौजूदा तहरीक जो महवर सिंधु दरिया ते सिंधियुनि जो आइनी ऐं फितरी हक़ तस्लीम कराइण ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं फ़ौजनि ख़ासि तौरु FW हवाले करण, जेको फ़ौजनि जो इदारो आहे, जे ख़िलाफ़ एजिटेशन जेका हाणे अवामी तहरीक जो रूप वरितो आहे, जंहिंजा कुझु शानदार पहलू साम्हूं आया आहिनि त ही तहरीक मुल्क में हिकु डिघी घुट ऐं ॿूसट खां पोइ पंहिंजो अवामी इज़हार खणी साम्हूं आई आहे, जेका अञा वधीक डॉक्यूमेंट थींदी ऐं उनजी समूरनि पहलुअनि ते लिखियो ऐं ॻाल्हायो वेंदो। हीअ तहरीक ख़ुदि हुक्मरान धुर PP लाइ सोचण जो मौक़ो फ़राहम करे थी त उहो सिर्फ़ु कैनाल ऐं उन सां मुनसलिक पाणी जो मसइलो न आहे, पर उन सवाल पुठियां उनजी बदतरीन हुक्मरानी, मौक़े परस्ती, इक़्तिदार जी बुख, वॾेरकी सियासत जी सूरत में अवाम जो कावड़ ऐं गुस्सो बि शामिलु आहे। सिंध जूं ज़मीनूं रस्मी तरह
फ़ौज जे हवाले थियण खां केतिरा ॾींहं अॻु उन्हनि ख़ारदार तारूं हणी सिंध जे ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे। मूं कुझु वक़्तु अॻु पंहिंजे हिकु मज़मून में इन ॻाल्हि जी निशानदही कई हुई त सिंध में मिनी कैंटोनमेंट या नंढियूं नंढियूं छावणियूं ठही रहियूं आहिनि, पर तॾहिं मुंहिंजी इन ॻाल्हि खे कंहिं बि अहमियत न ॾिनी। पर जॾहिं हाणे पावर पॉलिटिक्स में ही मुदो खंयो वियो आहे त अचो त उन सां गॾु बीहूं। मां मौजूदा हुकूमत खे उन जुर्म में बराबरि जो शरीक सम्झां थो। मां नथो सम्झां त हिकु चूंडियल जमहूरी हुकूमत जी सरपरस्ती में थींदड़ अहिड़ा फ़ैसिला कीअं क़बूल करे सघजनि था। मां सियासी माण्हुनि सां काफ़ी वक़्त खां जदोजहद में रहियो आहियां ऐं यकीन सां चई सघां थो त सिंध जो माण्हू टिन ॻाल्हियुनि ते कॾहिं बि मुसलत करे चुप करे न वेंदो ऐं उन लाइ खेसि कंहिं सियासी पार्टी जी बि परवाह नाहे। पहिरियों सिंधु दरिया जेको सिंध जे हर माण्हू जे अंदरि जीए थो, ॿियो सिंधी ॿोली, टियों सिंध जो विरहाङो। बबरलो वारी तहरीक हाणे कलेक्टिव तहरीक थी वई आहे। उन तहरीक जी रहनुमाई वकील बिरादरी करे रही आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ रुझाननि जा माण्हू शरीक आहिनि। हिन तहरीक में आम माण्हू जी शिरकत खे मूं जंहिं तरह सां ऑब्ज़र्व कयो आहे उहो पहलू सभ खां वधीक शानदार आहे। जंहिंसां सिंध जे सियासी पार्टियुनि खे मौक़ो मिलियो आहे त उन मूवमेंट खे जारी रखी सघनि या इशू बेस सियासत जी रिवायत, कल्चर या गिरोही मुफ़ादनि जे बुनियाद ते उन समूरी मूवमेंट खे ज़ाया कनि। मूंखे उमेदु आहे सिंध जूं अवामी सियासी पार्टियूं पंहिंजे अंदरूनी तक़सीम ऐं गिरोही मुफ़ादनि खे ख़तमु कंदे तारीख़ खे वधीक मुनज़िम करे अवाम में पंहिंजी साख बहितर करण जो मौक़ो न विञाईंदा, छाकाणि त भलाख़िर उहो मामिरो ॻाल्हियुनि जी सूरत में कंहिं नतीजे ते पहुचणो आहे। वकील त पोइ उन मामिरे मां निकिरी वेंदो जिन जो हक़ीक़त में उन्हनि सुवालनि सां को तालुक़ बि कोन्हे। हिन तहरीक अंदरि हिन वक़्तु टे रुझान ज़ाहिर आहिनि। जे कुझु ॿिया हुजनि त अवां निशानदही कंदा। नेशनलिस्ट रुझान जेको चाहे थो त हिन तहरीक खे PP ऐं ज़रदारी मुख़ालिफ़ तहरीक बनाइनि, जॾहिं त ॿियो रुझान सिंध जो सोसाइटी जो आहे, जेका हिकु वॾे अरसे ताईं PP जी ख़ामोश तोड़े खुलेआम हिमायती रही आहे ऐं फ़ाइदा खणंदी रही आहे, जेका हिन तहरीक खे पंजाब मुख़ालिफ़ या सेंटर मुख़ालिफ़ तहरीक बणाइण लाइ मुसलसल कोशिश करे रही आहे ऐं उन में शरीक थी रही आहे, जेका ॻाल्हि PP जी रज़ामंदी खां सवाइ मुमकिन न आहे ऐं उहा हिकमत अमली PP खे महफ़ूज़ रस्तो ॾियण में मदद करे रही आहे। उहो तबिक़ो कंहिं क़दुरु कामयाब बि थी वियो आहे। टियों आम माण्हू आहे जेको दरिया खे पंहिंजी ज़िंदगी सम्झे थो, जेको उन्हनि रुझाननि ऐं मुफ़ादनि खां मथे आहे, जेको पंहिंजी ज़िंदगी खे दरिया जे पस मंज़र में ॾिसी रहियो आहे। हूअ ॾिसी रहियो आहे त जे दरिया में पाणी न रहंदो त सभु कुझु ख़तमु थी वेंदो। दोस्तो, हक़ीक़त हीअ आहे त हीअ तहरीक का तफ़री नाहे, न वरी फ़ोटू सेशन ऐं न वरी ज़ाती तशहीर जो सुवालु। हीअ हिकु तहरीक आहे जंहिंमें हर आम माण्हू वांगुरु मां बि शरीक आहियां। मूं जॾहिं सिंधु दरिया ते कमु थिए कयो, दरिया मुंहिंजो मुर्शद ते 52 नोट्स लिखिया, जंहिं ते पोइ डॉक्यूमेंट्री जी सूरत में आंदो, तॾहिं उहे समूरा सवाल उथारिया हुआ जेके हाणे डिस्कस थियनि पिया। तॾहिं बि मुंहिंजो मक़सदु सिंध जे मुस्तक़बिल ते स्टैंड वठणु हो, ॿोली ऐं सिंध जे ज़मीन खे तक़सीम खे एड्रेस करणु हो, सिंध जे शऊर खे समाजी तब्दीली लाइ तयारु करणु हो। आख़िरी ॻाल्हि, हीअ तहरीक सिंध जे हक़ीक़ी रूप ऐं शानदार रिवायत खे साम्हूं आणण में कामयाबु थी आहे। उहो ई उनजो पुरमन हुजणु ऐं महिमान नवाज़ हुजणु जंहिंखे हीउ मुल्क पाकिस्तान वक़्त बे वक़्तु आलूदा कंदो रहे थो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियर लेखक मंज़ूर थईम जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध तास मुआदे वारे मामले ते नामियर लेखक ऐं कोपरस्त अॻवान नवाज़ ख़ान ज़ंवर लिखियो।
सिंध तास मुआइदो सभ खां वधीक नुक़सानकार सिंध लाइ आहे। उहो हर सूरत में ख़तमु थियणु घुरिजे। सिंधु जो थाल चइनि मुल्कनि में पखिड़ियल आहे। तंहिं करे सिंधु दरियाई सिरिश्ते बाबति 4 नवां मुआइदा थियणु घुरिजनि। 3 मुआइदा इंडिया, चीन ऐं अफ़गानिस्तान सां ऐं 1 मुआइदो 1945 वारे सिंध पंजाब एग्रीमेंट जी रोशनी में सिंध ऐं पंजाब जे विच में, जंहिंमें मुआइदे जे ॻाल्हियुनि में सिंध शरीक न आहे। उहो कूड़ो, नाइंसाफ़ी ते ॿधल, रद्द ऐं बातिल सम्झो वेंदो। तंहिं करे उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में सिंध हिकु अहम भाईवार तौरु शरीक हुजे। उन्हनि मुआइदनि में को बि मथियों भाईवार सिंधु ते डैम ऐं बैराज न ठाहींदो ऐं उनजो पाणी ज़रई मक़सदनि लाइ इस्तेमालु न कंदो। सिंधु नदी ऐं संस भरतू दरियाउनि ते हेठिएं भाईवार तौरु सिंध जो मालिकाणो हक़ क़बूलु कयो वञे। सिंधु नदी सां लाॻापियल हर दरिया, नए नदी, नाले ऐं चिश्मे, भल त को पहाड़ी चिश्मो हिकु क्यूसेक खां बि घटि पाणी छो न ॾींदो हुजे खे सिंधु में जज़ब थियण खां न रोकियो वञे। साॻे वक़्तु ख़ुदि दरिया ते दरिया जो हक़ क़बूलु करे सिंधु खे दरियाई इंसानी हक़ ॾेई ॿारहों ई छोड़ ताईं वहंदो रहणु ॾिनो वञे। नाम्यारे लेखक हबीब साजिद लिखियो, अॼुकल्ह उहे ॿबरलो सिंध जी सींध में सिंदूर जीअं सिंगार जी चमकण ऐं चिलकण लॻो आहे। ॿबरलो जाग्राफी जे हवाले सां पूरे पाकिस्तान जे लंघ तौर बि मशहूरु आहे। हितां गुज़री करे ई अव्हां पंजाब ऐं बलूचिस्तान ॾांहुं वञी सघो था। उन करे ई ॿबरलो वटि लॻल धरणे इस्लामाबादी हुक्मराननि ऐं पंजाबी वापारियुनि जूं रड़ियूं कढी छॾियूं आहिनि। पूरे मुल्क जी तिजारती मूवमेंट वारो फीथो ॿबरलो वटि जाम थी चुको आहे। सिंध जे वकीलनि जी सरवाणी में उहो धरणो हिन महिल ताईं पंहिंजे नोयत ताईं अंदाज़ जो हिकु मुनफ़रद ऐं बाकमाल धरणो आहे, जंहिंमें कंहिं बि ट्रक वारे या ट्रांसपोर्टर जो उन्हनि जे वक़्त खां अलावा ॿियो को बि नुक़सानु न थियो आहे। हीउ सिंधियुनि जो वाहिद धरणो आहे जंहिंमें सिंधी माण्हुनि पार्टी सतह खां मथे थी करे शिरकत कई आहे ऐं अॼु ताईं साबित कयो आहे त पुरमन धरणो हीअं हूंदो आहे। फाथल ट्रक ड्राइवरनि जी हर वक़्तु सार संभाल पई थींदी आहे। उन्हनि खे बर्फ़, पाणी, 2 वेला खाधो मक़ामी ॻोठ वासियुनि तरफ़ां मुहैया कयो पियो वञे। ॿबरलो धरणो जेको 1000 खनि माण्हुनि सां शुरू थियो हो, उहो ॾींहों ॾींहुं वधंदो 20,000 सिंधियुनि जी हर वक़्तु मौजूदगी खे मुशाहिद करे रहियो आहे। हर वक़्तु काफ़िला अची वञी रहिया आहिनि। 4 काफ़िला धरणे वारे पॉइंट खे छॾनि था त 8 काफ़िला उन महिल दाख़िल बि थी रहिया आहिनि। ॿबरलो में असांजी सिंध पंहिंजे हुजण जी ज़ोरदार तारीख़ लिखी रही आहे ऐं माण्हुनि जे जोश ऐं ख़रोश खे ॾिसी करे लॻी रहियो आहे त असांजा ई सिंधी सालनि ताईं उन धरणे खे हलाइण, बल्कि वॾी कामयाबी सां हलाइण जी सघ रखनि था। मसे मसे सिंधियुनि खे उन धरणे जी सूरत में पंहिंजो पाण ऐं पंहिंजे दर्दनि सूरनि खे ॿाहिरि बाफ़ण जो रस्तो मिलियो आहे। धरणे जो सभ खां दर्दनाक ऐं शिकायती नारो आहे, तो सिंध खपाई। अवाम जी इहा शिकायत सिधी या अणसिधी तरह ज़ुल्फ़कार भुट्टे ऐं बेनज़ीर जे रूहनि खे दांह ॾियण वारे लहजे खे इज़हारे रही आहे ऐं नज़र अची रहियो आहे त आसिफ़ ऐं बिलावल भुट्टे ज़रदारी खे हाणे सिंधी माण्हू हिकु नई मयार हाणियुनि निगाहुनि सां निहारे रहिया आहिनि। सिंध जा माण्हू सम्झनि था ऐं इहा ॻाल्हि ज़रदारी गुरू बि सम्झी रहियो आहे त आफ़ीसर शाही ऐं सरकारी नौकरनि मार्फत PPG हिन वक़्त ताईं इलेक्शन जा नतीजा इस्लामाबादी धणियुनि जे आशीर्वाद सां पंहिंजे हक़ में कराए त वञे पई, पर आख़िर केसि ताईं उन जे इक़्तिदार खे गुज़िरियल 18 सालनि खां सिंध भोॻे रही आहे ऐं उनजो सिंध खे टके जो फ़ाइदो बि कोन मिलियो आहे। हथों सिंध जो मिल्कियतूं PP सरकार फ़ौजी कारपोरेट सेक्टर खे ॻुझ ॻोह में तिनवाल करे छॾियूं आहिनि। मूंखे धरणे में हिकु पोढ़े सिंधी जी ॻाल्हि विसरे नथी त अबा 20 साल अॻु मुंहिंजे ॻोठ जो कचो रस्तो पथर विझी रोड बणायो वियो हो। रुगो 6 महीननि बाद रोड जो पथर उखड़ी वियो ऐं उहो ई रस्तो जंहिं ते नेठपिण खां हलंदा आया हुआसीं, हिन महिल उन ते पंध नथा करे सघूं। पथर पेरनि खे फटे विझनि था। उन करे रोड जी भिक में अलॻि सां हलण जा बना ठाहे उतां गुज़रंदा आहियूं। 19 सालनि खां PP सरकार जा ऑफिसर वरी उन रस्ते जो दीदार करणु न आया आहिनि। अहिड़ियूं खोड़ कहाणियूं तव्हांखे ॿबरलो धरणे जे शरीक सिंधियुनि खां ॿुधण लाइ मिलंदियूं।
ख़ुशी ऐं हैरत जी ॻाल्हि इहा आहे जो सिंधी साधड़ियूं ज़ाइफ़ाऊं ऐं शहरी सिंधियाणियूं वॾे तइदाद में जोश ऐं ख़िरोश सां ॿबरो धरणे में 24 कलाक मौजूदु ॾिसजनि थियूं। मां विसारे नथो सघां जॾहिं मूं भिक वारे ॻोठ जी हिकु पोड़ी बरोच माई खे लस्सी जी माटी ऐं चांवरनि जूं 8-9 मानियूं आणे धरणे में वेठलनि खे ॾींदे ॾिठो। हू चई रही हुई, पुट जेको ग़रीबाणो हाल आहे हाज़ुर करियां थी, सदा जियो शाल। ख़ूबसूरत लेखक दयाल सहराई लिखियो, हिन वक़्तु जेको अवाम में जोश ऐं जज़्बो आहे, सिंधीअ रोडनि ते माण्हुनि में जेको पंहिंजी धरती दरिया ऐं वसीलनि लाइ प्यारु आहे, जोश आहे, उन खे ॾिसी इहो चई सघूं था त हीअ क़ौम हाणे जल्दी हुकुमरान जे ठाहियल दोखे वारी कोड़की में कोन फासंदी। दोखनि सां तारीख़ भरी पई आहे। पहिरीं त आम माण्हू खे पी ॻाल्हियुनि नारनि में तक़रीरनि में आणे गश करे मोबिलाइज़ करण जो तजुर्बो रखे थी, पर हाणे हिते वकील आहिनि। वकीलनि खे बेवकूफ़ बणाइण एॾो सवलो कोन्हे। ॿियो त हाणे जो नौजवान पढ़े थो, रिसर्च करे थो, उनखे ख़बर आहे सिंध जे ॾाहनि माण्हुनि पहिरीं सम्झायो आहे त अहिड़ियुनि हालतुनि में हुकुमरान छा करे सघनि था। तंहिं करे हुकुमरान जी सिंध क़ौम जे बारे में जेका पहिरीं राय जोड़ियल आहे ऐं हिन वक़्त जी सूरत हाल में वॾी तब्दीली आहे, उहे भुलियल आहिनि। हाणे असांजे मुख़ालिफ़ थिंक टैंक हिकमत अमली जे हिसाब सां वाइड़प जो शिकार आहिनि। हुकुमराननि पंहिंजे सभई हरबा हलाया आहिनि, कुझु बि न थियो। हाणे आख़िरी छड़ियूं हणण लाइ पुलिस गर्दी बची आहे। हाणे पुलिस जा अटाला अची वेझा कया आहिनि। पी सरकार जीअं त पहिरीं चयो हो त असां धरणे वारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कंदासीं, पर पाण पहिरीं इहा ॻाल्हि करे चुका आहियूं त हुकुमरान पंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते बीठा ई न आहिनि। रोज़ यू टर्न वठनि था ऐं पंहिंजी ॻाल्हि जी इनहराफ़ी कनि था। हाणे जेकॾहिं धरणे जे मथां हलां कयाऊं त हिकिड़ी ॻाल्हि वाज़ह कंदो हलां त पोइ जेका सूरत हाल सिंध में थींदी, उन खे क़ाबू करणु कंहिंजे बि वस जी ॻाल्हि न हूंदी। ऐं हाणे प्रोग्राम सोच वीचार में शामिलु करियूं था परदेस जे हवाउनि में सिंध ऐं सिंधी माण्हुनि लाइ जाग खोड़ींदड़ वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी सीनियर अॻुवाण हाफ़िज़ा विधियो जी ॻाल्हि ॿोल। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां असां सिंध में थींदड़ जेको एहतजाज थी रहियो आहे, सिंधू दरिया जे लाइ 6 केनाल जेके ठही रहिया आहिनि, उन केनालनि जे ख़िलाफ़ ऐं कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ जेको एहतजाज थी रहियो आहे, जेको पर अमून एहतजाज आहे, जेको पोइ 10 ॾींहनि खां सिंधी सॼी सरापा एहतजाज रही आहे। सिंधी ॻोठनि में, घरनि में मासूम ॿार हुआ। सॼी सिंध चए थी त 6 केनाल्स नामंज़ूर, कारपोरेट फार्मिंग नामंज़ूर। उहा जेका आहे से आवाज़ इस्लामाबाद जे ऐवाननि ताईं पुॼी विया आहिनि, जिते सिंधी माण्हू चवनि था त फौरन नोटिफिकेशन कढी ऐं जेका आहे सो केनालनि जी कंस्ट्रक्शन खे ख़तमु कयो वञे, हिन प्रोजेक्ट खे हमेशह लाइ ख़तमु कयो वञे ऐं कारपोरेट फार्मिंग खे रद्द कयो वञे। छाकाणि त असां सम्झूं था त हीअ सिंधी क़ौम जो जेको आहे सो जेनोसाइड आहे। हू चाहिनि था त सिंधी क़ौम खे जेको आहे सो पाणी जेको असांजो दरिया आहे, जेको असांखे हज़ारनि सालनि खां असांखे पालण हार आहे, उन्हनि जे मथां हू कब्ज़ो करणु था चाहिनि। ऐं पर अमन जदोजहद में जिते ॿार बच्चा औरतूं नंढा वॾा वीचारा नाबीन माण्हू व्हील चेयर ते माण्हू पंहिंजे पाण खे खराए उहो एहतजाज में पंहिंजो जेको आहे एहतजाज रिकॉर्ड करणु था चाहिनि। उते बगलो में बीठा आहिनि। पर अमन सिंध जी पाकिस्तान जी तारीख़ में, एशिया जी तारीख़ में तव्हांखे अहिड़ो पर अमन एहतजाज न मिलंदो जिते हज़ारनि जी तादाद में बिलियंस जो जेको आहे सो कार्गो रोडनि ते बीठो आहे त उन्हनि ड्राइवरनि खे हू मानी था खाराइनि, पाणी था पीआरनि, उन्हनि सां गॾु विहारे वेठा आहिनि था। अहिड़ी पर अमन क़ौम तव्हांखे तारीख़ में किथे कोन मिलंदी। ऐं उन्हनि जे मथां तव्हां राति जे अंधारे में तव्हां उन्हनि जे मथां फायरिंग था कयो, शेयरिंग था कयो, उन्हनि खे जेको आहे सो मुतासिर था कयो। उन्हनि जे मथां तव्हां चओ था तव्हां इहा रियासत जी इहा दहशत गर्दी ऐं रियासत जी इहा जेका मशीनरी हली आहे ऐं हरकत में आई आहे, लंजार, बिलावल, मुराद शाह, शहबाज़ ॿुधी छॾियो। जेकॾहिं इहा मशीनरी हली ऐं सिंध जे मथां हिकिड़ी गोली भती सिंधी माण्हुनि जे मथां त सिंध जा माण्हू
पर अमुन माण्हू आहिनि पर उन्हनि जे मिज़ाज खे तव्हां नथा सम्झो उन्हनि जो मिज़ाज हीअं ॾाढो सेंसिटिव आहे सॼी दुनिया तव्हांखे वॉच करे रही आहे असां सेंसिटिव आहियूं जंहिं कंहिं क़िस्म जी अहिड़ी मज़म्मत ठही त सिंधी माण्हू उनजो भरपूर जेको आहे सो जवाबु ॾींदो पोइ उन जा ज़िम्मेवार रियासत हूंदी रियासत जा इदारा हूंदा ऐं असां चऊं था त तव्हां जेको आहे सो असांजे पर अमुन एहतिजाज खे पर अमुन ई रहण ॾियो ऐं इल्तिजा था कयूं तव्हांखे रिक्वेस्ट था कयूं बल्कि असां तव्हांखे चऊं था त हिन बेचैनी खे ख़तमु करण जे लाइ फौरन नोटिफिकेशन रिलीज़ कयो त सिंधु दरिया जे मथां 6 केनाल कोन ठहंदा ऐं कारपोरेट फार्मिंग जो प्रोजेक्ट हमेशह लाइ ख़तमु कयो वञे GA सिंध अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ जॾहिं सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे तॾहिं हुकूमत हिकु पासे जशन मल्हाइण शुरू कया आहिनि त ॿिए पासे पुलिस गर्दी जो सहारो वठण बि शुरू कयो आहे। PP जी हुकूमत हाणे जॾहिं ताक़त जे ज़ोर ते एहतिजाज ख़तमु करणु चाहे थी तॾहिं सिंध जे अवाम में शदीद कावड़ जी लहर पखिड़िजी वई आहे। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि ऐं ॿियनि मुज़ाहिरीन ते थियल तशदुद ऐं मुख़्तलिफ़ धरणनि ते पुलिस चढ़ाइनि खां पोइ हैदराबाद खां वेंदे सिंध जे केतिरनि ई शहरनि में हिकु भेरो ॿीहर धरणा हया विया आहिनि। हिकु पासे एहतिजाजी धरणा जारी आहिनि त ॿिए पासे सिंध बार काउंसिल पारां सिंध जे घरू वज़ीर ज़िया लंजार जी बार जी मेंबरशिप पिणु मुअतल कई वई आहे। सिंधवासी सरापा जदोजहद बणियल आहिनि संदन जदोजहद खे केर बि रोके नथो सघे भला कॾहिं हथियार हीर खे बि रोके सघिया आहिनि। रोके सघनि था न सगरूं न जंजीर रोके सघनि था ही धरती जे दर्दनि दुखनि जूं कहाणियूं कथाऊं न रोकियो हवाऊं न रोकियो कथाऊं न रोकियो हवाऊं न रोकियो। हाणे जॾहिं सॼी सिंध सरापा जदोजहद बणियल आहे ऐं क़ौम परस्त अॻवान मुसलसल एहतिजाजी मुज़ाहिरनि में आहिनि अहिड़े वक़्त ते जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कारकुननि खे पुरअमन रहण जी हिदायत कई आहे ऐं हुन पंहिंजे बयान में कारकुननि खे चयो आहे त 2 मई ताईं पुरअमन रहो ऐं को बि रस्तो बंदि न कयो वञे। सिंधु दरिया मथां शक केनालनि वारे मामले ते सिंध सरकार जे नुमाइंदनि शर्जील मेमण ऐं हाजी अली हसन ज़रदारी राब्तो कयो आहे त 2 मई ते केनालनि खे रद्द करण जो नोटिफिकेशन जारी थींदो जेको तव्हां जे हथनि में ॾिनो वेंदो। तंहिं करे जिस्कम कारकुननि ऐं सिंधी क़ौम खे अपील कंदसि त 2 मई ताईं पार्टीअ जे फ़ैसिले जो इंतज़ारु कनि ऐं पुरअमन रहनि। ईंदड़ फ़ैसिले ताईं कंहिंजी बि रस्ता रोक न कनि छाकाणि त जिस्कम पुरअमन जिदोजहद ज़रिए केनालनि खे रद्द कराइण चाहे थी। अहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस जिते केतिरा ई सवाल उथारिया आहिनि उते जस्कम जे मुस्तक़बिल ते पिणु सुवाल उथारे छॾिया आहिनि। ॿिए तरफ़ मुख़्तलिफ़ SSPs जा बयान बि हली रहिया आहिनि। सोशल मीडिया ते गर्दिश कंदड़ हिकु बयान में SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ चयो आहे त आऊं नौकरी छॾे सघां थो पर पंहिंजे आवाम ते लाठी चार्ज न कंदुसि। जॾहिं त अहिड़ो साॻियो ई बयान SSP डॉक्टर समीउल्लाह सुमरे जे नाले सां पिणु गर्दिश करे रहियो आहे। इन्हनि बयाननि जी अञा ताईं न त कंहिं तस्दीक कई आहे न वरी तरदीद कई आहे। हूं बि इहो सच आहे त धरती उहिदनि खां मथां ई हूंदी आहे। जेकॾहिं हर माण्हू ईअं ई वरी दिलि जो मुज़ाहिरो करे ऐं रियासत जी ग़ुलामी बदिरां धरती जो ग़ुलाम थी बीही रहे त पोइ कॾहिं बि हुक्मराननि में सिंध दुश्मन फ़ैसिला करण जी सघ पैदा थी न सघंदी। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो।
पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसागी दुआ सां ॾींदे इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।